अवांखे अपडेट कयूं। अहम ख़बर है घोटकी में भेरी ऐं घोटा बिरादरी विच में हलंदड़ तकरार तां 2 ॼणा क़तल थी विया आहिनि। बिल्कुलु नाज़रीन, घोटकी में भेरी ऐं घोटा बिरादरी विच में हलंदड़ तकरार तां 2 ॼणा क़तल थी विया आहिनि। बी सेक्शन थाणे जी हद चना पंप स्टाफ वटि हथियारबंदनि जी फायरिंग में भेरी बिरादरी जा 2 ॼणा मारिजी विया आहिनि। मारिजी वियलनि में वकील भेरी ऐं हलीम भेरी शामिल आहे। ख़बर मां शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है घोटकी में बी सेक्शन थाने की हद चना पंप स्टॉप वटि हथियारबंदनि जी फायरिंग में भेरी बिरादरी जा 2 ॼणा मारिजी विया आहिनि। मारिजी वियलनि में वकील भेरी ऐं हलीम भेरी शामिल आहिनि। एक दफ़ो ॿीहर अवां सां ख़बर शेयर कयूं। घोटकी में भेरी ऐं घोटा बिरादरी विच में हलंदड़ तकरार तां 2 ॼणा क़तल थी विया आहिनि। अवांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ है घोटकी में भेरी ऐं घोटा बिरादरी विच में हलंदड़ तकरार तां 2 ॼणा मारिजी विया आहिनि। बी सेक्शन थाने जी हद चना पंप स्टॉप वटि हथियारबंदनि जी फायरिंग में भेरी बिरादरी जा 2 ॼणा मारिजी विया आहिनि। घोटकी में भेरी ऐं घोटा बिरादरी जे बिंदुनि में हलंदड़ तकरार तां 2 ॼणा क़तल थी विया आहिनि। बी सेक्शन थाने जी हद चना पंप वटि स्टॉप वटि हथियारबंदनि जी फायरिंग में भेरी बिरादरी जा 2 ॼणा मारिजी विया आहिनि। मारिजी वियलनि में वकील भेरी ऐं हलीम भेरी शामिल आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं मुश्ताक लिगारी खां। मुश्ताक, अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी, घोटकी में घोटा ऐं भेरी तकरार सबबि वधीक 2 ॼणा क़तल थी विया आहिनि। घोटकी वेझो चना स्टाफ वटि घोटा ऐं भेरी तकरार तां जहिड़ो फायरिंग थियो भेरी बिरादरी जा 2 वकील अहमद भेरी ऐं हलीम भेरी हथियारबंद जी फायरिंग में जेको मारिजी विया आहिनि। बी सेक्शन थाणे जी हद जी पुलिस क़तल थियल 2 नौजवान जा लाश घोटकी तालुके अस्पताल खणाए आई। ज़रूरी कार्रवाई बाद जेको वारसनि हवाले कयो। होॾां जेको आहे मक़तूल जे वारसनि जो चवणो त असांजो घोटा बिरादरी तकरार सां को बि वास्तो न आहे। असांजे नौजवाननि खे बेगुनाह क़तल कयो आहे। जवाबदार जेके आसानी सां फरार थी वञे, पुलिस असांजी का बि मदद सघे। जॾहिं त वाक़ई जो कुझु को बि केस दाख़िल न थी सघे। मां ॿुधाईंदो त घोटा भेरी तकरार ते केतिरी जेके जानियूं ज़ाया थी चुकियूं, पर ज़िले इंतज़ामिया जेके पुलिस आहे अञा बि कोई एक्शन न थियो आहे। ठीकु आहे, जेको वॾी पुलिस महिरबानी चौकी जे साम्हूं जेको मुश्ताक भेरी लिगारी तफ़सील ॾियण जे लाइ।